सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ खिलाफ उम्मीदवारनि खे सबूतनि सां गॾु दरख़्वास्त दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। उम्मीदवारनि खे 15 ॾींहनि जे अंदरि दरख़्वास्त सबूतनि सां गॾु मेंबर अपील वटि दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। मेंबर अपील खे 30 ॾींहनि अंदरि उम्मीदवारनि पारां पेश कयल सबूतनि जी बुनियाद ते ऑर्डर पास करण जो हुकुमनामो जारी कयो आहे। सिंध हाई कोर्ट 22 डिसंबर ते दरख़्वास्त ते केस जी ॿुधणी कंदी। कराची खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ खिलाफ उम्मीदवारनि खे सबूतनि सां गॾु दरख़्वास्त दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। उम्मीदवारनि खे 15 ॾींहनि जे अंदरि दरख़्वास्त सबूतनि सां गॾु मेंबर अपील वटि दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। मेंबर अपील खे 30 ॾींहनि अंदरि उम्मीदवारनि पारां पेश कयल सबूतनि जी बुनियाद ते ऑर्डर पास करण जो हुकुमनामो जारी कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया सिंध हाई कोर्ट 22 डिसंबर ते दरख़्वास्त ते केस जी ॿुधणी कंदी। कराची खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ खिलाफ उम्मीदवारनि खे सबूतनि सां गॾु दरख़्वास्त दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे आज़म ज़ोराणी। जी आज़म, छा तफ़सील आहिनि? जी सिंध हाई कोर्ट जे जस्टिस सलाउद्दीन पावर ते बदल सिंगल बेंच मकानी इदारनि वारे खाते समेत मुख़्तलिफ़ खातनि में मेरिट जे ख़िलाफ़ उम्मीदवारनि खे पास करण जे ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते अॼु सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं ॿियनि धुरनि जो इब्तिदाई दलील ॿुधण खां पोइ उम्मीदवारनि खे अदालत सां राब्तो करण खां अॻु पब्लिक सर्विस कमीशन जे मेंबर जुडिशियल जेको रिटायर डिस्ट्रिक्ट या सेशन जज हूंदो आहे उन सां राब्तो करण जी हिदायत कई आहे। अदालत समूरनि जेके शिकायत कंदड़ दरख़्वास्त गुज़ार आहिनि जिन खे शिकायत आहे त उन सां पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान में इंसाफ़ न थियो आहे ऐं मेरिट जी ख़िलाफ़ वर्जी थी आहे, उन्हनि खे हिदायत कई आहे त हू समूरनि लाॻापियल सबूतनि सां गॾु मेंबर जुडिशियल वटि पेश कनि ऐं मेंबर जुडिशियल जेको आहे उहो 15 ॾींहनि जे अंदरि इन्हनि जे केसनि जी ॿुधणी करे ऐं उन खां पोइ तफ़सीली जेको आहे जाइज़ो वठे ऐं स्पीकिंग ऑर्डर पास करे जेकॾहिं उन खां को मुतासिर थिए ऐं उन जे बावजूदि जेको आहे उम्मीदवार सम्झनि त उन सां इंसाफ़ न थियो आहे त उहे ॿीहर अदालत सां राब्तो करे सघनि था। उन सां गॾोगॾु अदालत 22 डिसंबर ताईं हिन केस जी कार्रवाई मुलतवी कई आहे ऐं पब्लिक सर्विस कमीशन खे हिदायत कई आहे त हू पंहिंजे रूल्स में अमेंडमेंट कनि ऐं जीअं उन्हनि खे जेको आहे फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जे रूल्स जे मुताबिक़ बढ़ाइनि। जी वॾी महिरबानी नासिन। कराची खां आज़म ज़ोराणी तफ़सील ॾिना आहिनि।